वाहन आहे वेड़ तारियूं सम्झो त टेम्पो हूंदो ओ वेड़ सिवा ॿी वाहन आहे वेड़ सिवा अचो त चोटियूं चंग अला अचो त चोटियूं चंग अला अचो त चोटियूं चंग अला। सिंधी एसोसिएशन ऑफ यूएई जी मेज़बानी हेठि सिंधी मेगा म्यूज़िकल नाइट जो एहतमाम कयो वियो, जंहिंमें गॾियल अरब अमारात में मुक़ररु पाकिस्तान जे सफ़ीर फैसल नियाज़ तिरमज़ी महिमान ख़ुसूसी तौरु शिरकत कई। उन मौक़े ते हुन ॻाल्हाईंदे चयो त पाकिस्तान अंदरि सिंध सूबो महिमान नवाज़ी अमन पसंदी शाहूकार सक़ाफ़त जो मालिक हुअण सबबि ख़ासि अहमियत जो हामिल आहे। दुबई में समय फैमिलीज़ ऐं नौजवाननि जो पंहिंजी सक़ाफ़त सां प्यार ॾिसी इंतिहाई मुसरत महसूसु करियां पियो। सिंधी एसोसिएशन ऑफ यूएई जे कन्वीनर इंजीनियर दानिश हैदरी ॻाल्हाईंदे चयो त सिंध अमुन आलिम ऐं तरक़ी बनी आदम जे फ़लसफ़े ते यकीन रखे थी, जंहिं वटि मोहबत सिंधू पैगाम आहे जंहिंखे आम करण जी ज़रूरत आहे। हुन सिंध समेत मुख़्तलिफ़ मुल्कनि खां सहकारी दोस्तनि ऐं आयल फैमिली जो शुक्रिया अदा कयो ऐं वधीक चयो त अहिड़ा प्रोग्राम हम आहंगी ऐं रवादारी ऐं हिक ॿिए सां ॻंढिजण जो ज़रियो बणिजनि था। प्रोग्राम जे एज़ाज़ी महिमान यूएई जे समाजी अफ़गान डॉक्टर बू अब्दुल्ला ॻाल्हाईंदे चयो त सिंधी क़ौम हमेशह प्यार ऐं पाबो सां पंहिंजे प्रोग्राम में इज़त बख़्शी आहे। संदन अजरक जा तोहफ़ा पाए फ़ख़्रु महसूसु थींदो आहे। दुआ आहे त हीउ प्यार ऐं प्रीत हमेशह क़ाइमु रहे। सिंधी मेगा म्यूज़िकल नाइट जी रंगारंगी तक़रीब में सिंध मां आयल जग मशहूरु ॻाइणी सनम मारवी ऐं नौजवान रागी ज़ामिन अली, पंजाब सां वास्तो रखंदड़ फ़नकार हसन अली फ़रख, बलोचिस्तान सां वास्तो रखंदड़ ॻाइणी ऐनी ज़ैदी, ख़ैबर पख्तूनख्वा जी सोनिया मजीद, दुबई जो लोकल साज़ ऐं दरवेश बैंड्स गीत ॻाए समय आयल महिमाननि खे झुमाए छॾियो। वेड़ सिवा ॿी वाहन आहे वेड़ सिवा हर नाम सां जे कयो महिरबान तुंहिंजे अखरनि में चाहे लिखियल महिरबान तुंहिंजे अखरनि में चाहे लिखियल दम भरींदा रहो ऐं प्रोग्राम में महिमाननि खे अजरकनि जा तोहफ़ा ऐं समाजी ख़िदमतुनि ते मञता अवार्ड पिणु ॾिना विया।